नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मसू भुरगड़ी में ख़बर ॾींदा हलूं त मसू भुरगड़ी लॻ वाणकी वासी में जहानिया इस्पताल जो इफ्तिताह थी गुज़रे। इफ्तिताह जी तकरीब जो महिमान ख़ास सैयद अकरम शाह हो। इन मौक़े ते सैयद अकरम शाह ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर हिकु फ़रिश्ता सिफ़त पेशो आहे। असां उम्मीद था करियूं त हिन शफ़ा घर मां आस पास जे ॻोठनि जे माण्हुनि खे फ़ाइदो पहुचंदो। इन मौक़े ते ग़ुलाम अली लिगारी चयो त डॉक्टर लदो राम अॻु में बि ॻोठाण जो पंहिंजे वसार वेतर आहर ख़िदमत कंदो आहे। हाणे बि हू हितां जे माण्हुनि जी सिहत बाबत हर मुमकिन खिदमत करण में वसाण की न घटाईंदो। इन मौक़े ते डॉक्टर लदोराम चयो त गरीब मिस्किन माण्हुनि जी खिदमत करणी असल इबादत आहे। हिननि चयो त असांजो इल्मु जेकॾहिं मुस्तहक़ ऐं मस्कीन माण्हुनि खे फैज़ न पहुचाए कंहिं बि कम जो न आहे। हिन चयो त पंहिंजे ॻोठ तोड़े इलाइक़े जे माण्हुनि सां कुल्लो गॾु मिलाए बीठा आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।